टंडोबाओ ऐं बरपासे वारनि इलाइक़नि में मंशियात जो खुलियल कारोबार, इंसानियत जी ख़ामोशी बरक़रार। टंडोबाओ खां रिपोर्ट करे रहियो आहे सिंगार अली तलवानी। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सोशल मीडिया सेंटर सिंध। टंडोबाओ ऐं उनजे आसपास वारनि इलाइक़नि में मंशियात जो गैर क़ानूनी कारोबार खुलेआम जारी आहे, जॾहिं उनखे रोकण लाइ ज़िम्मेवार इदारा मुकमल तौर ख़ामोश नज़र अची रहिया आहिनि। मक़ामी रहवासियुनि जो चवणु आहे त मंशियात आसानी सां दस्तियाब हुजण सबबि नौजवान नसुल सख़्तु मुतासिर थी रहियो आहे, पर उन बावजूदि को पुछण वारो नज़र नथो अचे। शहर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि तोड़े ॻोठाणनि हदुनि में चर्स, शराब ऐं ॿियूं नशिया वारियूं शयूं बिना कंहिं ख़ौफ़ जे विकिरो थी रहियूं आहिनि। रहवासी मूजिबि मंशियात फ़िरोश सरेआम पंहिंजो धंधो हलाए रहिया आहिनि, जंहिंसां इलाइक़े में ॾोहनि जी शरह वधी रही आहे। समाजी क़दरनि खां सख़्तु नुक़सानु पहुची रहियो आहे। समाजी हलकनि ऐं बाशऊर शहरनि सुवाल उथारियो आहे, छा क़ानून सिर्फ़ कमज़ोर माण्हुनि जे लाइ आहे? जेकॾहिं मंशियात जो कारोबार सभिनी जे साम्हूं हली रहियो आहे, पोइ पुलिस ऐं लाॻापियल इदारनि जी ख़ामोशी सम्झ खां ॿाहिरि आहे। अवाम जो चवणु आहे त या त ज़िम्मेवार अमलदार न आहिनि, या पोइ कंहिं न कंहिं सतह ते मिली भगत हुअण जा इम्कान रद्द नथा करे सघजनि। इलाइक़े जी मोज़ज़ीन, समाजी अॻवाननि ऐं वालिदैन तरफ़ां SSP बदीन TSP टंडोबाओ पुलिस खां मुतालबो कयो आहे त मंशियात जे कारोबार ख़िलाफ़ फौरी, मौसर ऐं बग़ैर कंहिं फ़र्क़ जे कार्रवाई कई वञे, जीअं नौजवान नसुल खे तबाही खां बचाए सघिजे। आख़िर में शहरियुनि ख़बरदार कयो आहे त जेकॾहिं जल्द क़दम न खयां विया त आला इख़्तियारनि ऐं इंसानी हक़नि वारनि इदारनि ताईं आवाज़ पहुचाइण ते मजबूर थींदा, छो त टंडोबाओ ऐं उनजे भरपासे खे मंशियात खां पाक करणु रियासत ऐं क़ानून लागू करण इदारनि जी बुनियादी ज़िम्मेवारी आहे। रिपोर्ट करे रहिया आहियूं सिंगार अली तलवानी। टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान सोशल मीडिया सेंटर सिंध टंडोबाओ।